शाह जी क़बर कुशाई सुभाणे दरगाह गरगोर शरीफ के कब्रिस्तान में थींदी। जुडिशल मैजिस्ट्रेट की निगरानी में सुबह जो 11 वगे अदालती हुक्म से क़बर कुशाई कई वेंदी। सिंध लीमा टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शर असां सां लाइन ते मौजूद है। जी असद शर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? अजी तारा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गरोड़ शरीफ जो गादी नशीन सैयद आसिफ अली शाह जी जेका न्याणी हुई डॉक्टर माहा अली शाह जेका साउथ सिटी कराची में जॉब कंदी हुई, उन कराची के पोश इलाइक़े डिफेंस में 18 अगस्त जो जेको आहे सो राति जो 10:26 ते जेको मुबैना तौर जंहिंजो जेको आहे सो लाश वाशरूम मां आयो हो, जंहिंजे लाइ इहे मुबैना तौर इहो त हिन क़त्ल कयो आहे या हिन ख़ुदकुशी कई आहे, उन जे लाइ जेको आहे सो जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में जेको आहे सो अदालत मेडिकल बोर्ड जोड़ियो आहे, जेको सुभाणे 11 वगे गरोड़ शरीफ जे जेको कब्रिस्तान आहे उन में डॉक्टर माहा अली शाह जी क़बर कुशाई कई वेंदी, जिते जेको आहे सो जुज़ा जेके आहिनि से उहे फोरेंसिक लैब मञिया वेंदा, जंहिंमें इहो तयन थींदो त माहा अली शाह जो जेको आहे सो इहो क़त्ल आहे या ख़ुदकुशी आहे। उन हवाले सां जेको आहे सो तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं मेडिकल बोर्ड भी जुड़ी चुको आहे, जेको जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में सुभाणे 11 वगे जेको आहे सो डॉक्टर क़बर कुशाई कंदा। मेहरबानी जी असद शर तफ़सील ॾियण लाइ।